अॻूणे वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान जो हिकु वधीक तोशाखाना स्कैंडल साम्हूं आयो आहे। मीडिया में अॻु रिपोर्ट थियल घड़ियुनि खां सवाइ 3 वधीक घड़ियूं इमरान ख़ान विकिरो कयूं ऐं पंहिंजी हुकूमत में कयल तरमीमुनि जो फ़ाइदो वठंदे घड़ियुनि जी क़ीमतुनि जो काथो असुल रक़म खां घटि लॻायो ऐं पोइ उन अघ जे 20% रक़म क़ौमी नाणे में जमा कराई। रिपोर्टुनि मूजिबि इमरान ख़ान उहे 3 घड़ियूं तोशाखाना मां ख़रीदारी लाइ पंहिंजे खीसे मां रक़म न ॾिनी, पर अॻ में इहे घड़ियूं ओपन मार्केट में विकिरो कयूं। उन खां पोइ घड़ियुनि जे विकिरे मां मिलियल रक़म मां 20% क़ौमी नाणे में जमा कराया। इन्हनि टिनी घड़ियुनि जी मालियत 15 करोड़ 40 लख हुई ऐं इहे घड़ियूं विच ओभर जे हिकु आला मोज़िज़ नार बेट जे शाही ख़ानदान जे फ़र्द ऐं उन ई नार बेट जे हिकु शख़्स पाकिस्तान जे वज़ीर-ए-आज़म खे तोहफ़े में ॾिनियूं हुयूं। अॻूणे वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान इहे 3 घड़ियूं इस्लामाबाद जे वॉच डीलर खे विकिरो कयूं ऐं $3 करोड़ 60 लख कमाया।